मां सम्झा थो त शमशेर जे सिटुनि में जेको रचाव आहे उन में ख़ासि तौर ते मौसीक़ी या संगीत ऐं सुर सां उहो भरमेची अचे थो। आज की महफिल जिन लोगों के लिए हो रही है, जो इतने मोहतरम लोग यहाँ बैठे हुए हैं, शमशेर बुनियादी तौर हिकिड़ो ट्रेंड सेटर शाइर हो ऐं आउं सम्झां थो जंहिं सन्फ़ में हुन लिखियो आहे उन सां हुन इंसाफ़ कयो। इंतहा मार्फत अंगेज़ शायरी ऐं हूअं बि संदन अक़ीदे में मोहम्मद व आले मोहम्मद अलैहिस्सलाम जी हुब भरियल ही।